पास है हजरत बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो मुझे महबूब फातिमा नालो छाजे करे रखियो अल्लाह जे महबूब आमना जे लाल जा गुलामो आला हजरत लिखियो फातिमा जी माना है छडाइण वारी। फातिमा जी माना चाहे छडाइण वारी। अल्हम्दुलिल्लाह रिसालो मोट पीडीएफ में भी मौजूद है शमूलुल इस्लाम आला हजरत जे रिसाले मां इक्तिबास करे रहियो आहियां। मदीने जे मीर जा गुलामो अल्लाह जे महबूब आमना जे लाल जा पतंगो ऐं परवानो मदीने जे ताजदार फरमायो त फातिमा जी माना है छडाइण वारी। अबू दाऊद शरीफ जे अंदर हदीस आहे, तिरमिज़ी जे अंदर मौजूद आहे, अल इस्तिआब जे अंदर मौजूद आहे। मदीने जे मीर फरमायो मां फातिमा जो नालो फातिमा इन करे ऐं उन सां मोहब्बत करण वारनि जे मथां दोज़ख जी बाहि खे हराम करे छॾियो आहे। सुभान अल्लाह। ऐसी अर्ज़ कंदा आहियूं जे आशिक़ आहे त कन खोले बुत शाह न हबीब जे रख रफ़ा न हबीब जे बचड़न जो। मुझे प्यारा दोस्तों मुझे महबूब जी ॾाॾीअ जो नालो फातिमा, ॾाॾे जो नालो आहे शैबतुल हम्द। अब्दुल मुत्तलिब जेको आहे उहो लक़ब आहे शैबतुल हम्द, ॾाॾे जो नालो आहे। शैबतुल हम्द जी माना आहे बुज़ुर्गी ऐं वाखाण वारो। पाण जॾहिं जाओ हो तॾहिं कुदरती तौर हितां जेके वार हे मांग वारा सींग वारा वार कुदरती अच्छा हुआ शैबतुल हम्द यानी बुज़ुर्गी वारो। मुंहिंजा प्यारा दोस्तों मुझे महबूब जे नाने जो नालो आहे वहब। वहब जी माना अता ऐं बख़्शिश आहे। तव्हां पाण उलमा खां ॿुधो हूंदो विलायत जूं ॿ क़िस्मूं आहिनि, हिकु क़िस्म कस्बी विलायत, ॿी वहबी विलायत। कस्बी यानी कमाई करे वली बनियो, वहबी यानी रब जी अता सां वली बनियो। वहब जी माना अता ऐं बख़्शिश आहे। मुंहिंजे महबूब जी नानीअ जो नालो आहे बर्रा। बर्रा जो मतिलबु आहे नेकोकार। आला हजरत रहमतुल्लाह अलैह तो फरमाए मुसलमानों 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 ॿुधो ॿुधो हे नाला महज़ इत्तिफ़ाक़ी महज़ इत्तिफ़ाक़ी पाण फरमाइनि न हे नाला त रब करीम आसमाननि खां ख़ासि नाज़िल कया हुआ आहे। मुझे महबूब मदीने जे ताजदार जा गुलामो मुझे महबूब मदीने जे ताजदार के जे साझो जंहिंजो नालो आहे हज़रत बीबी हलीमा सादिया बनु साद कबीले में हुई। मुझे महबूब के जॾहिं खणी आई अल्लाह अकबर हज़रत बीबी हलीमा जे घर में सजी सजी रात ॾियो ॿरंदो हो। मक्के जी औरत ने हिकिड़े दफ़ा रात जो ॾिठो रोशनदान मां त हलीमा जे घर में ॾियो पियो ॿरे। पाण में कचहरी करण लॻियो त हलीमा एॾी वॾी अमीर थी वई आहे, ॾुकार जो ज़मानो आहे, कम जे आम टाइम ते बि कंहिंजे घर में ॾियो ॿरण जेतिरो तेल न आहे। हलीमा जे घर में सजी सजी रात ॾियो पियो ॿरे। ॿियनि औरतुनि चयो अधी सुम्ही रही हूंदी, निंड अची वई हूंदीसि, ॾियो उझाई कोन शायद ॻाल्हि विसरी वई आहे। ॿी रात गुज़री साॻी रोशनी, टी रात गुज़री साॻी रोशनी। सभु औरतूं मिली हज़रत बीबी हलीमा वटि आयूं। सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हज़रत बीबी हलीमा के चवण लॻियो हलीमा एॾी तूं बाग एॾी अमीर थी वई आहे जो सॼी सॼी रात तुंहिंजे घर में ॾींहं जी रोशनी सां घर चमकंदो आहे। अल्लाह अकबर। पाण छा फरमाए मा कुन्ना नहताजु इला सिराज मिन यौम अखज़नाहु। पाण फरमाए रब काबा जो कसम मुझे घर में अज ताईं केटीअ जी ज़रूरत ई कान पई आहे जॾहिं खां मां आमना जे लाल खे खणी आई आहियां।
अरे गुशार तो फरमाए त हलीमा अम्मा तुझे भागत सदके त मदनिया जो झूलो झुलायो त हो तो लालन के लोरियो बुधायो त हो दो ऐं तारीफ़ में गीत गायो त हूंदो हलीमा अम्मा तुझे भागवत सदके तो अरबिया जो झूलो झुलायो त हूंदो विझी चीच में चीच वेड़े सजे में विझी चीच में चीच वेड़े सजे में तो महबूब रब के घुमायो त हूं